लाड़काणे जी जेका हिंदू पंचायत है उन जो मुखी साहब ऐं उन जा पूज पंचायत ऐं मूंसां गॾु मुंहिंजो ऑनरेबल मेंबर जेको नेशनल मिनारिटी कमीशन जो आहे डॉक्टर जयपाल छाबड़िया ऐं हिंगलाज माता जो प्रेसिडेंट है चेयरमैन पेसूमल आलाणी ऐं बाबू कोठाड़ी ये असां सभु जिते लाड़काणा आयल आहियूं। लाड़काणे अचण जो मक़सदु असांजो असांजी जेका नियाणी आहे जेका आरती कुछ ॾींहं पहिरीं जेका ज़बरदस्ती हितां वाट वेंदे उनखे खयो वियो ऐं पोइ यूजली जीअं थींदो आयो आहे सदाईं इन असांजी सुंद धरती ते इन असांजे प्यारे पाकिस्तान में जेको असांजे मिनारिटी वारनि सां सदाईं ईअं थींदो रहियो आहे त 3 ॾींहं 4 ॾींहं उनखे किडनैप करे उन सां जेके बि ग़लति हरकतूं जंहिंमें असां रेप बि चऊं था उन खां पोइ उनखे कोर्ट में पेश कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ ऐं उहो 3 ॾींहंनि जे अंदरि जेको कुझु थिए थो उहो सिर्फ़ु 3 ॾींहंनि जे अंदरि त मज़हब बि मटाइजी वञे थो उनजो ऐं उनजी शादी बि थी वञे थी। आया उहा जेका असांजी बेबी नियाणी आहे जंहिं 20 साल 25 साल पंहिंजे माउ पीउ सां गॾु रही आहे जंहिं पंहिंजो धर्म पढ़ियो आहे उन सां गॾु रहे थी ऐं 3 ॾींहं अंदरि इहे सभु शयूं इहे पॉसिबिलिटी में आहिनि या न आहिनि ऐं उन खां पोइ कहिड़ो अहिड़ो हिते कानून आहे असां वटां जेको असां अंधो कानून चऊं था जंहिंमें असां लाइ कानून साज़ी नथी थिए। जेकॾहिं फेडरल में वञूं था फेडरल वारनि सां ॻाल्हायूं था कानून असांजे काफ़ी सारा MNA जेके दोस्त आहिनि उन्हनि असेंबली में उते पेश कयो आहे कानून ठाहियो आहे पर उहो कानून उन्हनि फाइलनि ताईं उते उन्हनि इदारनि वटि महफ़ूज़ आहे। आया जेकॾहिं फेडरल सां ॻाल्हायूं था चवनि था त 18वीं तरमीम खां पोइ इहो सूबाई हिसो आहे। सुंद गवर्नमेंट सां ॻाल्हायूं था उन्हनि जा पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। लाड़काणो असांजी सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो तमामु वॾो क़िलो आहे जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ई क़िलो आहे ऐं हीअ नियाणी इन क़िले मां वेई असांजी। हूअं त खोड़ सारियूं नियाणियूं आहिनि जंहिंजा असां नाला वठी केतिरा नाला वठूं रिंकल खां वठी अॼु ॾींहं ताईं इहा का हिकु ॿ छोकिरी न आहे। कविता हुजे आरज़ू हुजे अंजलि हुजे पायल हुजे खोड़ सारियूं छोकिरियूं जेके नाला असांजा खुटी वेंदा शायदि इहे छोकिरियूं असांजूं अञा बि हर हफ़्ते अॻे त इहे रेयर केस हूंदा हुआ पर हाणे इहे केस हर हफ़्ते में इहो असांजो केस सो बि हिन सुंद धरतीअ से वेदन इहा आहे जो असीं सुंद जा सपूत हिते हिंदू जेके सुंद धरतीअ खे जेको माउ जो लक़ब ॾियो वेठा आहियूं जंहिंखे माउ करे मञूं था ऐं हिते असीं पंहिंजी बिज़नेस कयूं था असांजा डॉक्टर आहिनि ऑफिसर आहिनि उहा असांजी वेदन हिन सुंद धरतीअ ते उहे करण वारा बि असांजा मेजॉरिटी में सुंदी ॿाहिरि